सिंधी अदब जी झलक एडवांस डिप्लोमा कोर्स सिंधी रीडर टियों सबक चौथों साहुरे घर मानी चेतन माड़ीवाला छठ छमाहीअ कल्याण कैंप वञणो ज़रूर पवे। ॿियनि माइटनि खां सवाइ साहुरो घर बि अथमि उते, पोइ कल्याण खां कीअं थो मुंहुं मोड़े सघिजे। त बि ससु भाई किथे थी राज़ी थिए। चे इन्हनि 2 कलाकनि में अचण मां कहिड़ो सूद। हिकिड़ो त ॾिणनि जी मानी बि कीन बासियो, वरी जे खणी अचो कलाक फ़क़ति 2 इन्हनि में ॻाल्हाइबो बि खाइबो बि दिलि कीअं ढापंदी। मां केतिरो बि उन जो उत्तर ॾियां, पर खेसि उहो आड़े छो थो। ससूं जेसीं नियाणियुनि सां दिलि घुरिया सहज न कनि, तेसीं तोड़ी खेनि करार अचे किथां। रोज़ रोज़ कंहिंखे रंज करणु ठीकु नाहे। अहिड़ो ख़्यालु हिकिड़े ॾींहुं आयमि, तंहिं करे हेल 2 कलाकनि बदिरां 2 पहर कल्याण काटण जो पहो कयमि। पर ॾींहं को रहण जो फ़ैसिलो छॾियुमि कंहिं सां की न, छो त ख़्यालु कयमि जे ससुणम खे इन्हीअ जी सुणक पइजी वई त वॾी चाखुड़ में पइजी वेंदी, असुर खां ॻाहण शुरू कंदी। तव्हांजो मुंहिंजे मोटण तोड़ी फुर्सत किन मिलंदसि। जे खणी मूंसां 2 अखर ॻाल्हाए, तंहिंखां सवाइ वॾी मुसीबत इहा बि हुई त ताम खणी तयारु कंदी, जे लज़ीज़ साई सां करे खाई ख़ुशीअ सां वञिबा। पर पोइ जे लोड़णो पवंदो, तंहिं लाइ घटि में घटि आउं त तयारु न होसि। तंहिं करे बिना इतला वटसि वञणु वधीक वाजिबु सम्झियुमि। नेरनि करे टपालीअ तोणी तरसी निकतसि कल्याण जी यात्रा ते। नसीबनि सां गाॾी बि कल्याण जी मिली वई। रस्ते ते घोर ॾियनि ऐं फ़क़ीरनि जा गुलर पे लथा ऐं चढ़िया। फ़क़ीरनि पंहिंजा सुर पे आला पिया ऐं नाले अलख जे ख़ैरात थे मङी त घोर ॾियनि पंहिंजा होका पे ॾिना ऐं रस्ते जो माल सस्तो करे पे नेकाल कयो। होके वारनि में ॻचो अंदाज़ पुरुषार्थीयुनि जो हो। स्कूली उमिरि जा अब हम पंहिंजे रुपया जे लाइ खट मिठड़ा आने में 4 ऐं दाल सिङर विकिणी रहिया हुआ, त वॾेरा वरी केला ऐं चखूं कंगा ऐं पास कवर आछे रहिया हुआ। इन्हनि घोराड़ियुनि जे होकनि दुख जी धारा बि थे चालू कई ऐं सुख जी आशा बि थे उत्पन्न कई। पंहिंजे सिंध में हूंद इन टहीअ में इहे नींगर स्कूलनि में विद्या पढ़ाईंदा हुजनि हा ऐं ठेंग ठपा ॾेई जीवत मां हूंद आंख मिचोड़ी मनाइनि हा। पर हिते त खेनि सुबुह खां शाम तोड़ी निड़ी फाड़े होका ॾेई घर जे ख़र्च पखे जो बंदोबस्तु करणो थिए पियो। पर ख़ुशी इन्हीअ करे थे थियमि त हुननि बेकार थी कंहिं अॻियां मदद लाइ हथ त कीन थे टंगियो। जिन पघर जे पोरियो करे पेट पालना थे कई, तिन जो आईंदो लाशक रोशन थींदो। छो त पंहिंजनि पोयनि खे पोरियो जो क़दुरु करणु सेखारींदा। जंहिं क़ौम जो हॾु कम त हिरियल हूंदो, सा कॾहिं कीन डहंदी, आख़िरी कंहिं ॾींहुं ज़रूरु चढ़ंदी। गाॾी बि पंहिंजी रफ़्तार में पे हली ऐं झटि साइट में अची कल्याण सहिड़ियसि। पोइ थी लारीअ जी सवारी चालू। कल्याण कैंप ॾे रस्तो थोरे मरीन ड्राइव वारनि रस्तनि जहिड़ा आहिनि। कैंप में रहनि था शरणार्थी, मरीन ड्राइव में रहनि सरमाएदार। भले इहे शौकर बंदा मौज माणे वठनि, पर असांखे त लाचार पासा सटाए मंज़िल ते पहुचाइणो ई हो। लारीअ मां लहण बैदि बि चङो फ़ासिलो हलणो हो। सो हाणे पहिरें पंधु मुसाफ़िरी चालू थी। ख़ैरनि सां इहो बि तइ करे साहुरे घर वेझो रसियुसि त ॿारनि परियां ई सुञातो ऐं वञी हड़बलो मचायो, गोगोई जो घोट पियो अचे। पहुचण सां
ख़ुश खैराफ़त कई सी ससुण में गद गद पई थिए हीअं न्याणो ओचितो मानीअ वक़्तु आयो ॾिसी हबकी असुल कीन धीउ खे चयईं गुल बेसण ठाहे पकोड़ा तरे वठ मुंहिंजे साहुरे ब्लॉक में कुल 5 घर वेठल आहिनि मिड़नी खे इतलाउ मिली वियो त गोमीअ माउ जो न्याणो आयो आहे थोरे वक़्त में मानी पइजी वई मार सॼी मेज़ तस्वीरुनि सां भरिजी वई ससु खां पुछियुमि त हेतिरा माल किथां आया वरंदी ॾिनई थूम मेथीअ में मच्छी कुमार माउ जी पुलाव ऐं दाग में गोश्त मुरलीअ माउ जो सेयल भाॼी ऐं सावल चांवर निहचल माउ जा बीह पटाटा ऐं खटाण दुरुअ माउ जा बाक़ी भिंडियूं पकोड़ा मुरबो ऐं फुल्का असांजा पाण अॻियां सणबियूं 70 छूं हाज़ुर ॾिसी दिलि में चयमि त हक़ में था मुंबई वारा जख मारिन त शरणार्थी आहिनि हिननि खे सहायता जी कहिड़ी घुर्ज आहे माने ढव ते खाधमि चर्चे धबे में ॾींहुं वाह जो गुज़रियो सिज ओलह ॾींहुं लहणु शुरू कयो त मूं बि मोटण लाइ कर मोड़िया वापसि ईंदे मन ते इहो ख़्यालु हर हर पे आयुमि त जंहिं रीति साहुरे घर वारे ब्लॉक जे कुटुंब पाण में सहकार सां मूं लाइ 70 ताम आणे हाज़ुर कया तहिड़ी रीति असीं सिंधी हर ॿिए जो हर हाल में सहकार करियूं त हूंद सोना थी पऊं